जेको अॼु तव्हां जेको आहे सो काॾे पिया वञो जेको आहे सो तव्हांजो जूनियर जो काले फोटो साहब जेको आहे छत्तीसगढ़ जेके सिलसिले में तव्हां जेको आहे सो काफ़िलो जेको आहे घणनि गाॾियुनि मुश्तमिल आहे उन सिलसिले में जीअं शहीद मीर मुर्ता भुट्टो जीअं मीर साहिब हीअं त साईं असांजो जेको हीउ क़ाफ़िलो आहे उहो पंहिंजे महबूब क़ाइद जूनियर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जेको सॼी सिंध में जदोजहद करे रहियो आहे जेको सिंध दुश्मन मंसूबो हिन वफ़ाक़ तरफ़ां सरकारी तरफ़ां 6 नालनि जो जेको हिननि मंज़ूरी ॾिनी आहे उनजे ख़िलाफ़ु सॼी सिंध में सॼे पाकिस्तान में असांजे महबूब क़ाइद जूनियर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जा धरणा आहिनि कनकोट शहदादपुर खां वठी अॼु असांजो जेको महबूब क़ाइद जो धरणो आहे उहो सखर बाईपास ते धरणो आहे उनजे लाइ असां हीउ ज़िले नौशारो फिरोज़ जे दरे अॻवानी में निकिता आहियूं हीअ असांजो क़ाफ़िलो 10 गाॾियुनि जो क़ाफ़िलो आहे जेको भाउ शाहिद मलिक मीर शाहनवाज़ बाइलाही इलाइक़ो भाउ नज़र आले भुट्टो ऐं ॿियनि सभिनी दोस्तनि जी अॻवानी में निकितल आहे ऐं असां वञूं पिया पंहिंजे महबूब जे सॾ ते असांखे त ख़बर पई आहे त जेको आहे सो अरसादारी अरसा एक्ट ते सही करे ऐं ॿियनि केनालनि जी इजाज़त छॾी आहे हाणे उन जो कमु तेज़ी सां जारी आहे इहो कीअं बंदि थींदो सम्झायो असांखे साईं असांजी क़ाइदीन जेके आहिनि उहे पहिरें ॾींहं खां वठी जदोजहद कनि था पिया पहिरें ॾींहं खां वठी उन्हनि मुखालफ़त कई आहे जेको बि असांजो नेस्त असांजे क़ाइद पंहिंजो हुकुम कंदो कहिड़ी बि सूरत में बंदि कराइणो पियो असां पंहिंजे क़ाइद जे हुकुम खे लबई कंदासीं।